मदद पाण तहत पाण जेको आहे हिते लॾ पलाण जो सिलसिलो त जारी आहे, पर गॾोगॾु ॻोठाणनि जेको आहे मुतालबो बि कयो आहे चूंडियल नुमाइंदनि समेत ज़िले इंतिज़ामिया खां त उहे जल्द खां जल्द जेको आहे इन्हनि जी वाहर कनि जीअं इन्हनि जी लॾ पलाण में मदद थी सघे। इन्हनि जी जेका आहे सो मुतबादिल जेका आहे इन्हनि खे जॻह ॾिनी वञे रहण जे लाइ, जेको इन्हनि जो लॾ पलाण जो जेको सिलसिलो आहे उन में इन्हनि जी मदद कई वञे। रिहाइश जे लाइ जेके रस्ता जेके आहिनि शहर ॾांहुं वेंदड़ बंदि थी चुका आहिनि, त उन्हनि जे लाइ ॿेड़ियुनि जो जेको आहे बंदोबस्तु करे उन्हनि खे शहर जेको आहे मुंतक़िल कयो वञे त जीअं नुक़सान खां ॻोठाणा जेके आहिनि उहे बची सघनि। हींअर ॻोठ वटि बीठा आहियूं, पाण ॾिसो पिया त सिंधू दरिया में वाध खां पोइ केतिरा ई जेके ॻोठ आहिनि उहे पाणी हेठि आयल आहिनि। हिन महिल तव्हां ॾिसो पिया ॻोठाणनि जी जेका आहे लॾ पलाण जेका आहे उन जो सिलसिलो जारी आहे। ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त बोड जेका आहे पाणी सिंधू दरिया में चढ़ बाद इन्हनि जा घर जेके आहिनि उहे बिल्कुलु ई पाणी हेठि अची विया आहिनि। मुकमल बोड जी सूरत हाल पैदा थी वई आहे, पर इंतिज़ामिया तरफ़ां का बि हिननि जी जेका आहे सो माली सहायता न कई वई आहे, न ई को इंतिज़ामिया तरफ़ां को नुमाइंदो हिननि वटि पहुतो आहे। ॻोठाणा जेके आहिनि पंहिंजी मदद पाण तहत जेके आहिनि उहे लॾ पलाण कनि पिया आहिनि। जेके घरनि अंदरां सामान आहे उहे बि कढंदा अचनि पिया आहिनि। शहरनि तरफ़ जेको आहे पाण रवाना आहे। ॾिसंदासीं पाण वधीक तव्हांखे ॾेखारींदासीं हिन वीडियो में। तव्हां ॾिसो त छा सूरत हाल आहे बोड जी। माण्हुनि जा जेके घर आहिनि उहे पाणी हेठि आहिनि, जेके चौपायो जेको माल आहे उहो बि फाथल आहे। खोड़ सारा जेके मुख़्तलिफ़ हिते फसल जेके पोखियल हुया, चणा ऐं बोण ऐं जूअर बाजरी समेत केतिरा ई ॿिया जेके फसल हुया, उहे भाॼियूं बि पोखियल हुयूं, उहे बि जेके आहिनि ॿुॾी वियूं आहिनि। वधीक सूरत हाल खां अॻियां आगाह कंदासीं।